शाज़िया हिकिड़ो ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल में हिकु रिहाइशी फ्लैट मां टिनि औरतुनि जा लाश थिया आहिनि कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल मां। सो हिन मूंखे जॉइन कयो आहे असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि आमिर सुप्रो साहब एंकर पर्सन बि आहिनि। अस्सलाम वालेकुम आमिर साहब, थैंक यू वेरी मच तव्हां सां गॾु मौजूदु आहियो। सो ही हिकिड़ो पुरअसरार क़िस्म जो वाक़ियो कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल जी रिहाइशी फ्लैट मां टिनि औरतुनि जा लाश मिलिया आहिनि, जेका हिकु माउ, धीउ ऐं नुंहुं आहे। ही वॾो डर क़िस्म जो वाक़ियो लॻे पियो। छा आहे हिन जे पोयां असां SSP ओभर सां बि मुसलसल राब्तो करण जी कोशिशि कईसीं, पर हुनजे तरफ़ां को असांखे जवाबु कोन आयो। सो आमिर जी तरफ़ हलूं था। आमिर हिन मामले खे इन्वेस्टिगेट बि कनि था ऐं रिपोर्ट्स बि कनि था। आमिर, छा चवंदा? ही त वॾे पुरअसरार क़िस्म जो वाक़ियो आहे ऐं तमामु वाक़े जा रुख केॾां वेंदे नज़र अचनि पिया। मेहरबानी। गुज़िरियल राति जेको आहे तक़रीबन 7:30 वॻे रेस्क्यू टीमुनि खे फ़ोन आई त कराची जे गुलशन इक़बाल वारो इलाइक़ो आहे जिथे लाश मौजूदु आहिनि, जिन रेस्क्यू वारनि उतां 3 लाश आहिनि, जंहिंमें समीना आहे 52 वरनि जी, जॾहिं त माया 22 सालनि जी, समर 19 सालनि जी नौजवान छोकिरी आहे। उन्हनि जा लाश उतां मिलिया, जॾहिं त उन्हनि जो भाउ जेको यासीन आहे उहो बि इंतिहाई तशवीशनाक हालत में उहो मिलियो, जेको हींअर बि ज़ेरे इलाज आहे। जॾहिं त लाशनि जो पोस्टमार्टम बि कयो, जो एग्ज़िमेशन बि कयो वियो आहे। ऐं ॾिसण में त इब्तिदाई तौरु उन्हनि जो चवणु आहे त के निशान न आहिनि, पर अहिड़ी का ज़हरीली जेकी शइ आहे उहा उन्हनि खे खाई वई आहे ऐं जंहिंसां उन्हनि जो मौत वाक़ियो थियो आहे। जॾहिं त पुलिस जे SSP राति इहो चयो त ही जेको लाश मिलिया आहिनि, इन्हनि में असांखे शक आहे, इनखे रद्द नथो करे सघिजे, छो त हिकिड़ो जेको लाश आहे उहो 2 खां 3 ॾींहं पुराणो लाश ॿुधायो वञे थो। ऐं जॾहिं त पुलिस उन ई वक़्तु जेको घर जो रिपोर्ट कई वई आहे, हिननि जा सैंपल मोकिलिया विया आहिनि, तशदुद जा निशान किथे बि नज़र अचनि, पर डॉक्टरनि जो चवणु आहे त जेके असीं सैंपल ॾिना आहिनि, कुझु ॾींहंनि में उन्हनि जी जेकी रिपोर्ट ईंदी, उन खां बाद में क़त्ल या जेको आहे ज़हर ॾियण जा उन खां पोइ ई ख़बर पइजी सघिजे थी, पर ज़रियनि असांखे ॿुधायो आहे। अच्छा, बस आख़िरी थी ज़हर ॾियण वारी ॻाल्हि पोइ करे केरु पुलिस चवे पई? ॾिसो, पुलिस सां गॾोगॾु जेके इलाइक़े वासी अच्छा, ठीकु आहे, ओके, यानी बस प्रिडिक्ट कयो वञे पियो। ठीकु आहे।